Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी हुरा ओ माहुरा हुरा ओ माहुरा बाबा होर पंहिंजी मां जे घर वई आहे। सावल भी घर में न है छा? उहो बि ज़मीननि ते निकिरी वियो आहे। को कमु हुजे त बाबा ॿुधायो। बाबा मेहमान ओता कते आयल आहिनि, उन लाइ चांहि करणी ही। बाबा पोइ मां करे थी ॾियां। न बाबा, तूं छो कंदीअ? तोखे तकलीफ़ न ॾींदुसि। बाबा मां बि त तव्हांजी न्याणी आहियां। हा मां बिल्कुलु, तूं मुंहिंजी न्याणी आहीं। बाबा हिकु ॻाल्हि पुछां, हिन घर में तव्हांखे का खोट नज़र नथी अचे? खोट? बाबा कहिड़ी खोट? तोसां का नाइंसाफ़ी थी आहे छा? न न बाबा, इहा ॻाल्हि कोन्हे। हिते त मूंखे सभु प्यार ॾियनि था। बाबा त पोइ आख़िर कहिड़ी खोट जी ॻाल्हि थी करीं? बाबा असल में मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो हुयो त सांवल जा ॿार हुजनि हा, हिन अङण ते खेॾनि हा, खिलनि हा, केॾो सुठो लॻे हा। आख़िर नागिण पंहिंजो ज़हर पूरे घर मथां उगाचण शुरू कयो। मां तोखे पंहिंजे मक़सद में कॾहिं बि कामयाबु थियणु कोन ॾींदसि। सच चवंदा आहिनि माण्हू त नागनि जो औलाद बि नाग ई हूंदो आहे। नागिण कंहिं जाइ जी ही आहे छा? सम्झी छा थी पंहिंजो पाण खे? सांवल खे मूंखां थी परे करणु चाहे? ॾिसां थी मां बि। हा बाबा, सच पुछी त इहा मुंहिंजे दिल जी उम्मीद बि आहे त नंढड़नि ॿारनि जा टहिकड़ा ॿुधां बाबा बाबा करे मुंहिंजे कढ लॻनि, पर अलाए छो रब पाक न नेमत खां असांखे महरूम रखियो आहे। मां बाबा जेकॾहिं तव्हां नाराज़ न थियो हिकु ॻाल्हि चवां? हा बाबा चओ, तुंहिंजे मथां छो नाराज़ थींदुसि? बाबा होर मां कॾहिं बि सांवल खे औलाद कोन थींदो, त पोइ सांवल जी तव्हां ॿी शादी छो नथा कराए छॾियो? अबा महिमान आहिनि उता कते, तूं चाहे करे मोकिल, मां हलां थो। जी बाबा मोकिलियां थी। अबा किथे हुई है? बाबा इते ही घर में हुयसि। बाबा को कमकार आहे छा? बाबा उता कते महिमान आयल आहिनि, मूं महिल धीअ खे चांहि चाहिए थी। मैं तूं बि वञ, हिमत करायसि, चांहि ठाहे मोकिलियो। ठीकु आहे बाबा। राणा मुखे हाणे ने घर में कोने रहणो। कट मुखे ने घर मां, बे किथे जाए मुखे वठी दे। सुरट चरी छा? मां अमाई बाबा के की छड्या, सो भी हिन उम्र में। माण्हू छा चवंदा? ॿियो त असां वटि पैसा भी कोन्हनि, किथे हली रहंदासीं? मूं चयो न तोखे, मुखे ने घर में कोने रहणो। सुरट मां तोखे हथ तो बधा, घर ता हली ॻाल्हायूं, हिते घोड़ न कर। पाड़े वारा छा चवंदा? घर में तुंहिंजा माउ पीउ नथा ॻाल्हाइण ॾियण जो तोखे घर में हली चवां? ॿुधी छॾ, हाणे हिन घर मां लॾो खण या पंहिंजे माउ पीउ सां पाण ॻाल्हा। हा हा मां पाणे ई ॻाल्हाईंदुसि, तूं फ़िलहाल घर हल। यार असां मंगड़हार माण्हू आहियूं, असां सां सभु को मोहबत कंदो आहे, ते घिटी में छोती बहस थो कराई। अदारा तू खाना यार मां हिकड़ी गाल में ॾाढो मुंझी पियो आहियां। कहिड़ी ॻाल्हि तोखे परेशान कयो आहे? सुभाणे सोभारे खान सां फ़ैसिलो आहे।
उन सां त मुंहुं ॾेई वेंदे, पर जे सुभाणे बचल खान सादिक वारो मसइलो छेड़ियो ॿुधाए त कीअं मुंहुं ॾींदे? साफ़ चई ॾींदासीं त असांखे सादिक जी छोरी जी का बि ख़बर कान्हे। जेकॾहिं सुभाणे सादिक इतबार वठे त छा कंदे? सादिक केॾो ठाहकु आहे छा उनखे वधूं असां एतबार ॾींदा? अदा इहा ॻाल्हि मूं मञी त सादिक ठाहकु मुड़ुसु कोन्हे, पर बचल खान फ़िरिश्ते थियण जी कोशिशि थो करे, उहो कोन छॾींदो इतबार खां सवा। पिरण पहिरीं ॻाल्हि त असां ऐं सोभारे जे विच में जेके ॻाल्हियूं आहिनि उहे एॾियूं त गेल करे वेंदियूं जो बचल खान उन्हनि खे ई निबेरे कोन सघंदो, त पोइ सादिक जी ॻाल्हि कीअं कंदो? अदा इहो अॼु न त सुभाणे मसइलो साम्हूं अचिणो आहे। जॾहिं साम्हूं आयो तॾहिं सोचींदासीं। फ़िलहाल जेको मसइलो आहे उन जे बारे में सोच पिराणा। वक़्त खां अॻु में परेशान रहंदे न त कॾहिं बि ज़िंदगी ख़ुशि कोन गुज़ारे सघंदे। मूंखे ॾिस, मुंहिंजे कुलनि ते जबल जहिड़ा मसइला आहिनि, त बि कॾहिं परेशान ॾिठो अथई? अड़े यार बादशाह माण्हू आहे। हल हल दाली को ठिकाणो जाचो, हल अच। मूमल घर जो कम न कंदी कर। छो हुर मुझे हिन घर में कम करण तोखे ख़राब तो लगे छा? ॻाल्हि इहा न आहे, ॻाल्हि इहा आहे त तूं महिमान आहे। बाबो बचल खान ऐं सांवल तोखे कम कंदे ॾिसंदा न त हू मूं ते नाराज़ थींदा। हुर मां हाणे महिमान न आहियां रही। सूर, मुंहिंजो कपिड़नि जो जोड़ो इस्त्री न आहे थियल, उहो करे छॾिजांइ। सांवल हिते बि तो में मुंहिंजो कमु आहे। ॻाल्हि कर। सांवल ॿाहिरि हल त ॿुधायां थी। तव्हां घर खां ॿाहिरि न वञो, मां अंदरि थी हली वञा। न न तूं बीठी रह, जेका ॻाल्हि हूंदी हूर मूंखे ॿुधाईंदी। हूर तुंहिंजी गिला थोड़े ई कंदी। असल में होर खे मुनासिब नथो लॻे मुंहिंजे साम्हूं का ॻाल्हि ॿुधाए, इन करे तोखे ॿाहिरि हलण जे लाइ थी चवे। हूर तोखे ईअं करणु न घुरिबो। छा कयां मां सांवल? कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मां हिन जे साम्हूं नथी करे सघां। पोइ सबुरु करीं, जॾहिं मां अकेलो हुजां पोइ मूंसां ॻाल्हि करीं। मूं महिल त हाणे तुंहिंजो पाछो बणिजी चुकी आहे, तूं अकेलो हूंदो किथे आहीं? हाणे इन ॻाल्हियुनि खे छॾ, तूं चवणु छा थी चाहीं? ख़ैर, अम्मा खे शहर ॾिसण कॾहिं वेंदे? सुभाणे फ़ैसिलो आहे, ॿिए ॾींहुं वेंदुसि। मां बि हलंदसि। अम्मा खे ॾिसणु हलंदीअ या को ॿियो कमु अथई? अम्मा खे बि ॾिसंदसि ऐं ॿियो बि कमु आहे। पूर हिकिड़ी ॻाल्हि चवां, मूंखे हाणे औलाद जी ख़्वाहिश जागी आहे। चरिया, मां बि त इन जे लाइ थी तोसां हलां। मां हुन शहर वारी मंडम खे ॾेखारींदसि। पर चरी, औलाद त मुंहिंजो मालिक ॾींदो आहे, डॉक्टर न। पर ॾेखारण में कहिड़ो हर्ज आहे? चरी, जेकॾहिं औलाद असांजे नसीबनि में लिखियलु हूंदो न त असांखे ज़रूरु मिलंदो। हिन में तकड़ छाजे लाइ कयां? सांवल, हर छोकिरीअ खे शादीअ जी ख़्वाहिश जागी पवंदी आहे, ऐं शादीअ खां पोइ उहा छोकिरी जॾहिं औरत बणिजंदी आहे न, औरत बणिजण खां पोइ उनखे माउ थियण जी ख़्वाहिश जागी पवंदी आहे। मां इन जे करे चवां थी त मां हलां, हली मंडम खे ॾेखारियां। ठीकु आहे होर, जेका तुंहिंजी मर्ज़ी। ॿिए ॾींहुं ॿई गॾिजी हलंदासीं, ठीकु आहे न? तोखे कहिड़ी ख़बर, औलाद न थियण जो दर्द हिन दिलि में नासूर बणिजी चुको आहे। हाँ, बचल ॾातू ऐं सोभारे खे भाकुर पाराए ठाह कराइण थो चाहे, ऐं पोइ सोभारो रोज़ बचल चई ओताक ते वञी हाज़ुरी भरींदो। सोभारो छा थो चाहे इहो त सोभारे खां पुछा कयो।
जेकर हुकुम कयो त सर करे जांस। न मिठल न, भली सुभाणे फ़ैसिलो थी वञे। फ़ैसिले थियण खां पोइ सोभारे जी नियत खुली साफ़ ज़ाहिर थी असांजे अॻियां ईंदी त उन जे मन में छा आहे। पर सॼे सोभारो ॾातूअ सां ठाह करे अचे त पोइ करम खान छा कंदो, इहा त सोभारे जे मलाइकनि खे बि ख़बर कोन्हे। मालिक साईं ख़ैर करे। कमदार खेर हाणे हितां मोकिलाए चुको आहे, या त वरी खेर मरी वियो आहे, ॾिसी नथो। रुगो मसलनि जे मथां मसला ई आहिनि ऐं मुंहिंजा वेझा वेझा साथी मुंहिंजा गद्दार थींदा था वञनि। जिन जे मथां मूं भाइरनि वांगुरु भरवसो कयो न, उन्हनि मूंखे पुठीअ वारो खंजर ठोकियो ऐं हाणे मूं पंहिंजूं अखियूं खोले छॾियूं न। जेके बि मुंहिंजे तरफ़ हथ वधंदा न, उहे वक़्त खां अॻु कटे उछलाए छॾींदुसि। मुंहिंजे सब्र जो तव्हां घणो ई नाजाइज़ फ़ाइदो वठी चुका आहियो। हाणे कंहिंखे बि माफ़ कोन कंदुसि। जेको बि ग़लती कंदो न, उनखे सज़ा मिलंदी, सिर्फ़ सज़ा। फकीराणी साहिब ओरियूं रूट वठ जाए। हाँ ख़बर अथम सॼी। वाह वाह, बिस्मिल्लाह। मां हेॾे रे। परे कर हथ त बाह ना भञाई। ओरे कर ताड़ू बताड़ो वेठो आहे। अम्मा, बच्चा त नांग खाईंदा आहिनि, तव्हां त माण्हू आहियो, पोइ छो पंहिंजे बच्चनि खे मारण जे पोयां पिया आहियो? बस कर नांग ॻाल्हाइण जो को ढंग ई कोन अथई। मां खे नांग कयो वेठो आहे। मां नांग न आहियां, माण्हू आहियां, माण्हू। पर ॻाल्हि त ॿुध, तूं बि को खीर पियाक ॿार त नाही जो कच्छ ते तोखे वेहारे दर जो वञी तोखे शरबत हथनि सां पियारियां। शर्म कोन अथनि, ॻाल्हि था कनि। बाबा जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। हाणे जेके ही पेर खणंदा, हाणे हिननि सां बि उहो ई असर कबो। पेर त मुंहिंजा सही आहिनि। सुरठ, तूं ॾिस पंहिंजा पेर त मुंहिंजा बि सही आहिनि, पर पुफी ऐं पुफड़ जे दिलि में असांजे लाइ कीनो वेही रहियो आहे। अयो चवंदा कोन न, कहिड़ी मिसाल आहे, जहिड़ी नीयत तहिड़ी मुराद। जहिड़ा रूह हूंदा ख़तमा बोड़ा ई निभा। अम्मा, असांखे त कोप चटण लाइ बि नथी ॾी। हूर बि त तव्हांजो ॿार आहे न, मिसाल वरी हूर जो। बाबा राणा, तूं हींअर भली कहिड़ा बि सुर छेड़, पर वरंदी कुझु बि कोन। वो चवंदा आहिनि न त जेको खेड़े सो खाए। पुटाणी जेको पटे ईंदव न, उहो ई तव्हां लोलो थपे खाईंदो। बगराणी, राणे पुट खे मां हिकिड़ी सलाह थो ॾियां। पुट, हाणे तूं हीअं कर, पंहिंजी न बंबूरीअ खे चओ त पिनण शुरू करे। बाक़ी असीं त पिनण जा शींहं आहियूं। परवाही। हा बाबा, मां सम्झां थो त मूंखे ई सुरठ खे हाणे पिनणो पवंदो, न त ई घर ईअं न हलंदो। अदा हिते तो खोटे मां। अरे अदा हिते न हुते अरे अदा खबर हिते मां चाह तो हिते खोटे। मां तो समझां लीमे जे देग दुनिया जो गाल क्यों न त पूरे ला वो खोटे खटन था। अल्लाह, हाँ वो हल हुन सां हथ वंडायूं त जीअं असां बि खजाने जा भाईवार बणजूं। हाँ हल त पंहिंजो हिस्सो छॾायूं न। हथ जे कोडर हाथ खोटे जातो हां कटा अच्छा भेजे करो नहीं
तूं छो छोड़ ॾिनी तोखे न हणंदुसि होश मारई रोलू बस हाणे घणी खोटिजी वई रोलू कुझु ज़ाहिर थियो आहे या न? छॾ अञा मूंखे खोटण ॾे हेठि हूंदो हिते न हूंदो परे थियो तूं लॻे ई न खोॾण नक में बस 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 अदा रोलू इन में चकी पोखींदासीं वणु थोरी ही कल मूंखां चकी लाइ खोटाई दांद बाक़ी तो छा सम्झो हो त हिते का सोन जी देग पूरेल आहे उहा था कढूं हा हा सोनी देग छा उहा हिते पूरेल आहे सलाहूं पाण में कयो पिया ऐं पुछो वरी असां खां था तूं चुप कर मतेरी इहो रात आउट तुंहिंजी थोरो ई कंदा छा तव्हांखे ख़बर आहे छा त सोनी देग पंहिंजे घर में पूरेल आहे छा छिता अथव असां तुंहिंजे भोग कयासीं कीअं मतेरी हा 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 खज़ानो हा ता ख़बर इहो खज़ानो पाण खे हथ करणो पवंदो न त रोलू अमीर बणिजी वेंदो हाणे इन घर जो मां पाण खोटाई कराईंदुसि रुगो इहा ख़बर पइजी वञे हिते दौलत पूरियल आहे दौलत पूरियल आहे माना मुंहिंजो आहे घर मुंहिंजो आहे तुंहिंजो आहे किराएदारी टके जो अहिड़ा पादरनि कढंदो मई और तो शायद सांवल की मुझे शिकायत कई है असां शिकायत करण सिखिया ई न आहियूं ऐं मां सांवल सां तुंहिंजी शिकायत छो कंदसि अञा ताईं त तो मूंखे अहिड़ी का तकलीफ़ नाहे ॾिनी पर मूंखे लॻे थो त तूं मुंहिंजे वजूद मां ख़फ़ा आहीं शायद तूं नथी चाहीं त मां हिते रहियल हुजां माण्हूअ जे अंदर में जॾहिं न चोर अची वेहंदो आहे त हू ॿियनि जे किरदारनि ते शक करणु शुरू कंदो आहे हिन जो मतिलबु त मुंहिंजे दिलि में का खोट आहे न मां तुंहिंजे लाइ त को अल्फाज़ चयो ई नाहे हूअं बि मुंहिंजे ॻाल्हाइण जो मफ़हूम तूं पाण ॾे थी छिकी छॾे न ॻाल्हियुनि खे तूं मूंखे इहो ॿुधाए जेकॾहिं सांवल ॿी शादी करे त तूं हुनखे दिलि सां इजाज़त ॾींदी मूमल तूं मूंखे परखणु चाहीं थी मां सांवल खे केतिरो चाहींदी आहियां इहो मुंहिंजी मोहबत जो इम्तिहान नाहे इहो तूं सांवल खां पुछ त सांवल छा थो चाहे भला मां सांवल सां अहिड़ियूं ॻाल्हियूं कीअं थी करे सघां कुझु माण्हू अहिड़े ई किरदार जा मालिक हूंदा आहिनि जेके धारियुनि सां बि हुजत जी हद ताईं ॻाल्हाईंदा आहिनि ऐं कंहिं वरी पंहिंजनि सां बि हुजन आहिनि करे सघंदा ऐं मां उन्हनि मंझां आहियां जंहिं अॼु ताईं पंहिंजे मुड़ुस सां जीव में जीव मिलाए ॻाल्हाई आहे पंहिंजा ॾुख लिकाए मुड़ुस जा सूर सलिया आहिनि पोइ तूं ई ॿुधाए मां सांवल खां उहो कुझु कीअं पुछी सघंदसि जेकियूं ॻाल्हियूं हुनजी दिलि आज़ारी कनि सांवल त पंहिंजो औलाद ॾिसणु चाहींदो हूंदो न उन जो फ़िक्र तोखे न करणु घुरिजे नाराज़ न थी मुंहिंजी भेण मां ईअं ई ॻाल्हि कई आहे छो त शादी जे एतिरे अरसे खां पोइ बि का बि औरत हुनखे हुनजे ख़ानदान जो वारिस न ॾेई सघे ज़ाहिर आहे हुनजे दिलि में ॾुख थो हूंदो पोइ खणी हुनजो इज़हार करे या न करे सम्झां थी त हीअ मुंहिंजी ज़िंदगीअ में ज़हर भरण खां सवा कोन मुड़ंदी सोबारा तुंहिंजी इज़त जे करे वञी बचल जी गिचीअ में हथ विधा किथे ईअं न थिए जो मुंहिंजी इज़त खां वधीक तूं बचल जी इज़त खे तरजीह ॾीं पाण वणाइण ख़ातिर मुंहिंजी इज़त मान मर्तबे जी लताड़ करे ऐं बचल जो गुलाम बणिजी वञी ये कॾहिं बि नथो थी सघे करम खान थियण बि न घुर्जे इन में ई तुंहिंजी भलाई आहे किथे सुभाणे ईअं न थिए जो तो वटि मूंखां माफ़ी वठण जी वाट बि न बचे ऐं तुंहिंजे लाइ हितां जा सभु दरवाज़ा बंदि थी वञनि तोखे त ख़बर आहे न सोबारा त करम खान जंहिंखां बि मुंहुं मोड़ियो उन जे मथां
सिर्फ़ ऐं सिर्फ़ कहर नाज़िल थींदो आहे। बच्चल खान मूंसां भलाई कई आहे करम खान, तॾहिं मां हुन जी इज़त कंदो आहियां। बच्चल दोखे ऐं फ़रेब खे तूं भलाई थो सम्झी? इहो राज़ तमामु जल्द तो मथां फाश थींदो त बच्चल केॾो फ़रेबी ऐं धोखेबाज़ आहे। मूंखे त नथो लॻे करम खान त को बच्चल मकार आहे। इहा बच्चल जी तारीफ़ तूं पाण वटि रख। मूं तोखे सिर्फ़ हिन करे हिते घुरायो आहे, इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन ऐं दिमाग़ में रखे छॾ त तूं बच्चल खां ॾातूअ जो सिर वठी ईंदे या बच्चल जो सिर पाण सां गॾु खयूं ईंदे। जेकॾहिं तूं इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि में नाकाम वें त पोइ तोखे मुंहिंजे कर खां केरु बि बचाए न सघंदो। वञे था करम खान? बस चयो मैं त हलियो वञ। ई छा आहे? माण्हू घर जो गंद किचरो कढी ॿाहिरि उछलींदा आहिनि, तूं घर में वेठी किचरो उछली। अॼु पुफी जो वारो आहे, घर जो कमु उहा कंदी, अहिड़ी झुट कंदी सांस कि पुफी सुधरी वेंदी। तो अम्मा खे सुञातो ई न आहे। अम्मा बि जेकॾहिं इहो हथ वरितो न पोइ ही घर घर न किचरे जो ढेर थी वेंदो। तूं मुंहिंजे लाइ घणो सियाणो न थी, माठ करे हली वे। अरे है खसीस बोहारो ये वो वठी नथा सघूं, ये वो पाड़े मां पिनी आई आहियां। 10 रुपया कोन आहिनि जो माण्हू वठे। छा ही छा? ही को तूफान आयो आहे, वाचूड़ो आयो आहे जो घर सॼो किन लॻो पियो आहे छा मसलो आहे? शर्म नथो अचे? शर्म नथो अचे? ही तो मुड़ुस थियो आहे। अड़े तूं त ॿुधी नथो मरी, मुंहुं थो लिकाए बेशर्मा कंहिं जाइ जा। ही कम किंजो आहे? किंजो कम आहे? ॿुधा मूंखे ॿुधा। अम्मा ये कावड़ मुंह ते छो थी कढी? वञी पंहिंजे मुड़ुस ते या कावड़ कढ। मुंह सिकिल ते बचे खे छो थी मारी? अच्छो अथई मुंहुं सिकी लधो थियो आहे। ऐं घणई सिकी लधो तोखे कंहिं खट ते वेही तव्हां ॿिन्हिनि खे खाराए, पर वाह जो मुंहिंजो कदुरु कयो तव्हां। मूंखे एॾी ख़बर हुजे हा जहिड़ी ॼाओ होए न निड़ी ते न ॾेई पूरो कयईं हा। न हुजी हा न ये सूर ॾिसां, न हिन ॾाइण जा सूर ॾिसां। आओ चवई थी मूंखे सची सची ॿुधाए, ही किचरो किथां आयो? न तूफान आयो न वाचूड़ो आयो, तो इहे बस किचरो उॾामी आयो। वाचूड़ो आयो असांजे घर में, ऐं ॿाहिरो सॼो गंद असांजे घर में अची वियो। हा मां हा इन ॻाल्हि जो मां बि शायदि आहियां। वाचूड़ो आयो ऐं ॿाहिरि जो सॼो किचरो घेले असांजे घर में खणी आयो। वाह वाह माई वाह। हाणे अब पक्की ॻाल्हि थी वई, वाचूड़े असांजे घर जो रुख कयो। इहो हाणे ख़ैर सां रोज़ पियो ईंदो वेंदो आहे। आऊं त अॼु मुंहुं ॾेई वेंदीसांस, पर सुभाणे जेको वाचूड़ो ईंदो न ओ तुंहिंजो हिन जोड़े जो अच्छो मुंहुं करे वेंदो। पोइ मुंहुं ॾिजोसि न, पोइ मुंहुं ॾिजो त ख़बर पवंदी। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।